सिंध में दहशतगर्दी जे वाक़िअनि खे ॿुंजो ॾिनो वेंदो। पाणी जी खोट सबबि ज़मीनूं बंजर बणिजी रहियूं आहिनि। इरसाजी गैर मुनसिफ़ानी विर्छ ते एतिराज़ आहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सिंध में IBA ज़रिए मेरिट ते उस्तादनि जी भर्ती थी आहे। हुन चयो त सिंध में 35,870 उस्तादनि जूं जायूं ख़ाली हुयूं। सिंध में IBA ज़रिए मेरिट ते उस्तादनि जी भर्ती थी। संदसि चवणो हो त ॿार वण हेठां पढ़ी सघनि था पर उस्ताद खां सवाइ नथा पढ़ी सघनि। हिकु बि स्कूल उस्ताद न हुजण सबबि बंदि न थियणु घुरिजे। वॾे वज़ीर चयो त दहशतगर्दी जा वाक़िआ बर्दाश्त न कंदासीं। सिंध खे 2013 वारी सूरतहाल तरफ़ धिकण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। हुन चयो त अॻु में बि दहशतगर्दी जो मुक़ाबिलो कयो, हाणे बि मुक़ाबिलो कंदासीं। दहशतगर्दनि जो को बि मज़हब ऐं ॿोली न आहे। मुराद अली शाह चयो त वापारियुनि सां ॻाल्हाए दुकान खोलण जो वक़्तु मुक़ररु कंदासीं। दुकानदार ऐं शहरी नज़र रखनि शकी माण्हुनि बाबति इतला ॾिनो वञे। वॾे वज़ीर चयो त कुझु अरसे खां मुल्क में दहशतगर्दी जा वाक़िआ थियण पिया। सभु गॾिजी दहशतगर्दी जो मुक़ाबिलो कंदासीं। वॾे वज़ीर चयो त पाणी बाबति इरसा जी गैर मुनसिफ़ानी विर्छ ते एतिराज़ आहे। हुन चयो त सिंध में पाणी जी बदतरीन खोट आहे। फसल सुकी रहिया आहिनि, हिसे जो पाणी ॾिनो वञे। वॾे वज़ीर जो चवणो हो त सिंध जो पाणी चोरी थी रहियो आहे। खबर शामिल कंदासीं। उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सिस की कार्रवाई दौरान 2 दहशतगर्द मारिजी विया। DG ISPR जो चवणु आहे त बोया वारे इलाइक़े में सिक्योरिटी फोर्सिस जो दहशतगर्दनि सां मुक़ाबिलो थी पियो। मुक़ाबिले दौरान 2 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो आहे। पाक फौज जे तर्जमान मूजिबि मारिजी वियल दहशतगर्दनि में कमांडर रशीद उर्फ जाबिर ऐं अब्दुल सलाम शामिल आहिनि। तर्जमान मूजिबि मारिजी वियल दहशतगर्द मुख़्तलिफ़ कार्रवाइयुनि में मुलविस हुआ। परडे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी गडियल अरब इमारात में शाही ख़ानदान सां शेख ख़लीफ़ा बिन ज़ैद अल निहान जे लाॾाणे ते ताज़ियत जो इज़हार कयो आहे। परडे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त 2 तरफ़े लाॻापनि जी मज़बूती लाइ ख़लीफ़ा बिन ज़ैद अल निहान जूं वॾियूं ख़िदमतूं आहिनि। हुन चयो त ख़लीफ़ा बिन ज़ैद जे लाॾाणे सां पाकिस्तान मुख़लिस दोस्त खां महरूम थी वियो। ख़लीफ़ा बिन ज़ैद जे ख़िदमतनि खे तारीख़ में सदाईं यादि रखियो वेंदो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी 3 ॾींहनि जे दौरे ते अॼु अमरीका पहुचंदो। अमरीकी परॾे वज़ीर एंटोनी ब्लिंकन सां मुलाक़ात में UN फूड सिक्योरिटी वज़ारती इजलास में शिरकत पिणु कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी 21 मई ते चीन ऐं 23 मई ते स्विट्ज़रलैंड जे दौरे ते पिणु वेंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट हनीफ अब्बासी खे ईंदड़ ॿुधणी ताईं अवामी उहिदो रखण खां रोके छॾियो। शेख रशीद जी दरख़्वास्त ते चीफ जस्टिस जी सरबराही में बेंच केस जी ॿुधणी कई। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह रिमार्क्स ॾींदे चयो आहे त जेकॾहिं केरु सज़ा याफ़्ता हुजे त उहो पब्लिक ऑफिस होल्डर नथो थी सघे। चीफ जस्टिस चयो त उमीद आहे त ईंदड़ ॿुधणी ताईं हनीफ अब्बासी अवामी उहिदो इस्तेमालु न कंदो। संदसि चवणो हो त मुआवन ख़ुसूसी जो कमु वज़ीर आज़म खे मशवरो ॾियणु हूंदो आहे ऐं इहो कमु नोटिफिकेशन खां सवाइ बि थी सघे थो। बाद में ॿुधणी 27 मई ताईं मुलतवी कई वई। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद चयो आहे त उन्हनि खां मुल्क न हली रहियो आहे। 48 कलाक अहम आहिनि। शेख रशीद चयो त इस्लामाबाद रावलपिंडी में वॾा फ़ैसिला थियण ॾांहुं वञी रहिया आहिनि। नून मुल्क हलाइण नून लीग जे वस जी ॻाल्हि नाहे। शेख रशीद जो चवणो हो त नवाज़ शरीफ़ खे हाणे मुल्क अचण खां केरु रोके रहियो आहे। नवाज़ शरीफ़ जंहिं जहाज़ में मुल्क ईंदो उन में बि चोर चोर जा नारा लॻंदा। संदसि वधीक चवणो हो त नून लीग वारनि खे ख़बर न हुई त इमरान एतिरो मक़बूल थी वेंदो। डॉलर जो मुल्ह 200 रुपया थियण वारो आहे।
वजीर आज़म शहबाज शरीफ जो सिंध के वडे वजीर सैयद मुराद अली शाह सां फोन ते राब्तो थियो आहे। वजीर आज़म शहबाज शरीफ बोल्टन मार्केट धमाके ते वडे वजीर सां दुख जो इज़हार कियो आहे। वजीर आज़म शहबाज शरीफ वडे वजीर खां दहशतगर्दनि खिलाफ़ क्रेक डाउन बाबत मालूमात वरती आहे। उन मौके ते ॻाल्हाईंदे वडे वजीर सैयद मुराद अली शाह चयो सिंध हुकूमत दहशतगर्दी खिलाफ़ सख्त कदम खणी रही आहे। राब्ते दौरान वजीर आज़म ख़ातिरी कराई त सिंध हुकूमत जेका भी मदद घुरंदी हू कंदा। सिंध के वडे वजीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ PP बोर्ड जो 36हों इजलास थियो आहे। मलीर एक्सप्रेस वे, चिल्ड्रेन अस्पताल नॉर्थ कराची, जिना अस्पताल के हिफ़ाज़ ऐं ॿियनि मनसूबन ते गौर वीचार कयो वियो। मकानी खाते पारां मलीर एक्सप्रेस वे की अलाटमेंट में मामूली तब्दीली की तजवीज़ ॾिनी वई। इजलास दौरान ब्रीफिंग ॾिनी वई त इहा अलाटमेंट तब्दीली गडाप ऐं मेमण ॻोठ के इलाके में कई वञे। इजलास के बुधायो वियो त हू इन तब्दीली जो मकसद हाइड्रोलॉजी ऐं इंजीनियरिंग डिज़ाइन में बेहतरी सबब कमी पई वञे। इजलास दौरान ब्रीफिंग ॾिनी वई त अॻु 204 घर मुतासिर थियनि हा, पर हाणे को भी घर मुतासिर न थींदो। इजलास तजवीज़ कयल मनसूबे की मंजूरी ॾेई छॾी। खबर शामिल कंदासीं त सिंध के वडे वजीर सैयद मुराद अली शाह सां यूरोपी यूनियन के वफ़द मुलाकात कई है। वफ़द में थॉमस डालर टेलानी, पॉलिटिकल ऑफिसर एरिक हानी और हुसैन इफ्तिखार शामिल आहिनि। मुलाकात दौरान व्यापार के हथी ॾियण ऐं ॿियनि मामलन ते ख़्यालन जी ॾे वठि कई वई। मुलाकात दौरान ब्रीफिंग ॾिनी वई त ग्रुप के मुल्कन में हुनरमंद नौजवानन के रोज़गार लाइ मोकिलियो वेंदो। मुलाकात दौरान ॿुधायो वियो त ग्रुप में एशिया, अफ्रीका जा कुछ मुल्क ऐं फ्रांस शामिल होंदो। कराची का खबर शामिल कंदासीं। कराची में खारादर बोल्टन मार्केट बम धमाके की इब्तदाई रिपोर्ट जारी की वई है। रिपोर्ट मुजिब डिवाइस बम मोटरसाइकिल की सीट हेठा फ्रेम में नस्ब किया वियो हो। बम के रिमोट कंट्रोल डिवाइस की मदद से ऑपरेट किया वियो। बम जो वजन 4.5 किलोग्राम हो। धमाके में 4 किलोग्राम कमर्शियल तौर पर ठहल बारूदी मवाद इस्तेमाल किया वियो। बम से लगभग अध किलो बाल बेरिंग पिण इस्तेमाल किया विया। दहशतगर्दन जो निशानो पुलिस मोबाइल हुई। बम धमाको उन वक्त कयो वियो जडे पुलिस मोबाइल मोटरसाइकिल में लगल बम का अटकल अध फुट परे हुई। धमाके वारी हंध 3 खां 4 खड़ा पइजी विया। बम धमाके में पुलिस मोबाइल, रिक्शा और 5 मोटरसाइकिलन के नुकसान पिण पहुतो। धमाके में 4 किलोग्राम कमर्शियल तौर पर ठहल बारूदी मवाद इस्तेमाल किया वियो। बम से लगभग अध किलो बाल बेरिंग पिण इस्तेमाल किया विया। बी खबर शामिल कंदासीं। पीपुल्स पार्टी के चेयरमैन और परडे वजीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारा कराची खारादर में थियल धमाके में जानी नुकसान ते अफसोस जो इजहार कंदे दहशतगर्दी की मज़म्मत कई है। परडे वजीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त उम्मीद है त पुलिस और इदारा मिली करे मुलविस ॾोहारिन के जल्द कानून की गिरफ्त में आणींदा। हुन चयो त दहशतगर्द कंहिं बि नाले और शक्ल से हुजन इंसानियत जा दुश्मन आहिनि। हुन चयो त हू शहरिन के यकीन ॾियारे थियो त कराची के अमन और तरक्की ते का भी रुकावट अचण न ॾींदासीं। PP चयो धमाके में शहीद औरत के घर भातिन सां दिली ताज़ियत आई हमदो। PP चेयरमैन धमाके में जख्मिन की सेहतियाबी लाइ दुआ पिण कई।